सेवण खां 70 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूद कुदरती निज़ारे जो हसीन मंज़र बड़ो जबल मौजूदा हुकूमत जी दिलचस्पी न हुजण सबबि वीरान ऐं बयाबान बणिजी वियो। 1994 में इन वक़्त जे वॾे वज़ीर मरहूम सैयद अब्दुल्ला शाह पारां बड़े जबल खे तफ़रीही माॻ बणाइण लाइ पिकनिक पॉइंट वारे एरियाज़ में करोड़े रुपयनि जी लागत सां हिकु मंसूबो जोड़ियो वियो, जंहिं में सियाहनि जे लाइ सरकारी गेस्ट हाउस, टीबी सेंटर, इस्पताल, डॉक्टर्स कॉलोनी समेत पुलिस लाइन ट्रेनिंग सेंटर पिणु ठाहिरायो वियो। पर मौजूदा हुकूमत ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जी दिलचस्पी न हुजण सबबि बड़े जबल जा हसीन नज़ारा सियाहनि जो मर्कज़ न बणिजी सघिया ऐं मरहूम सईद अब्दुल्ला शाह जो ख़्वाबु पूरो न थी सघियो। मरहूम सईद अब्दुल्ला शाह पारां ठाहिरायल करोड़े रुपयनि जूं बिल्डिंगूं अॼु बि गैर फ़ाल बणियल आहिनि। सियाहनि जे लाइ रहण ऐं खाइण पीअण जूं सहूलियतूं न हुजण सबबि ही सिंध जो ख़ूबसूरत माॻ वीरान पियल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत कुदरती माॻनि खे सियाहनि जे लाइ तफ़रीक़ी गाह बणाइनि।